माड़ी एनर्जी कंपनी की तरफ़ा मक़ामी नौजवान के रोज़गार में नज़रअंदाज करण ऐं धारियुनि जी भर्ती करण ख़िलाफ़ मक़ामी शागिर्दनि तरफ़ां लगातार 15 ॾींहं खां लगातार एहतिजाजी धरणो जारी आहे। शागिर्दनि जे लॻल धरणे ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान ऐं क़ौमी कारकुन पारां यकजहती जो इज़हार पिणु कयो वियो। एहतिजाजी धरणे में मीर इफ़्तिख़ार ख़ान लुंड, साफ़ी, मुश्ताक शाही लिगारी ऐं ॿिया अॻवान पिणु पाता, जिन हर मुमकिन साथ ॾियण जी ख़ातिरी कराई। उन मौक़े ते अॻवान ऐं क़ौमी कारकुन मीर इफ़्तिख़ार ख़ान लुंड, मंसूर लिगारी, चंगेज़ माहिर ऐं ॿियनि नौजवान शागिर्दनि माड़ी एनर्जी कंपनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शागिर्दनि जी लॻल धरणे में तहरीक इंसाफ़ जे अॻवान मीर इफ़्तिख़ार लुंड, जिस्कम शहीद बशीर ख़ान जे अॻवान मीर हसन लाशारी सिंधां, फोरम जे अॻवान हैदर ख़ान शहर, क़ौमी अवामी तहरीक जे तराब शहर जी सिंध महाज जे मर्कज़ी अॻवान कमाल महर, नज़ीर अहमद शेख, तिपाफ ज़िले अॻवान जुनैद जलबानी ऐं ॿियनि धरणे में पंहिंजी शागिर्दनि जी हलंदड़ एहतिजाज जी मुकमल हिमायत जो ऐलान कंदे चयो त ज़िले घोटकी सनती ज़ोन आहे, पर मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे। सनती इदारनि में धारिया घुराए भर्ती कया पिया वञनि, जेका हितां जे मक़ामी माण्हुनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त माड़ी एनर्जी कंपनी अॻियां पुरअमन एहतिजाज कंदड़ शागिर्दनि ते माड़ी एनर्जी जी कंपनी पुलिस खां तशदुद कराए शागिर्दनि ते कूड़ा केस दाख़िल कराए हिरासत करण जी कोशिश कई आहे, पर असांजो पुरअमन एहतिजाज मुतालबनि जी ममता ताईं जारी रहंदो। होॾां माड़ी एनर्जी जे मुख्य गेट अॻियां शागिर्दनि जी एहतिजाज जी कवरेज करण दौरान पुलिस जी तशदुद में ज़ख़्मी थियल साफ़ी नवीद चकताणी जे घर मीर इफ़्तिख़ार ख़ान लुंड, साफ़ी मुश्ताक शाही लिगारी ऐं ॿियनि सियासी समाजी अॻवाननि पहुची क़यादत कई ऐं हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी पिणु कराई। नौजवाननि खे पंहिंजा ज़ुल्म के हिसाब ते नौजवाननि खे पंहिंजा शागिर्दनि खे नौजवाननि खे पंहिंजा धारियुनि जी भर्ती जवाननि खे मक़ामी नौजवाननि खे जारी आहे, जारी रहंदी, ऐसी रात अंधारी रहंदी। छा माड़ी एनर्जी जा कागज़ात त कोन था घुरनि, या तव्हांखे चवनि था त तव्हां घोटकी वासियुनि खे या नौजवाननि खे हिकिड़ो पंहिंजो माड़ी एनर्जी जो खूह लिखी ॾियो। उहे त पंहिंजो जाइज़ मुतालबो आहे बाबा, जंहिंजी जिथे बि ड्यूटी जॉब या जेको बि रोज़ी रिस्क लॻे त असांखे रोज़ी रिस्क ॾियो। चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे ख़ामोश छो आहिनि? हिते MLA MP अदा उन जी मजबूरी होसी, उहे मजबूर आहिनि खोड़। उहे अहिड़ा मजबूर आहिनि जो पाण ठाहिनि था, बाक़ी जेको पाण ठाहिनि बि था, ठाहिनि बि था, त उहे ईअं सम्झो सभु मुलबिस आहिनि, सभु मिलियल आहिनि। कहिड़ी मजबूरी आहे उन्हनि जी? कोई मजबूरी न आहे। इहो त मां तंज़िया तौर ते चयो आहे, उन्हनि खे अचणु खपे। तव्हां ॿियो वधि में वधि मां सभिनी जेके नुमाइंदा खटियल आहिनि, जेके हरायल आहिनि, जेके बि सियासी समाजी जेके बि तंज़ीमूं पार्टियूं जेके बि आहिनि, जेके बि हितां जा स्टेक होल्डर्स आहिनि असांजे ज़िले जा, उहे घटि में घटि जेके धरणे में वेठल आहिनि स्टूडेंट्स, उन्हनि खां इहो त पुछनि त उन्हनि खे थधो पाणी मिलियो बि आहे या न। हिन साफ़ी जी अगरि मदद नथा करे सघो त हिन जी हमदर्दी त करणु अचो। हिन त पंहिंजी रिपोर्टिंग कंदे, पंहिंजी ड्यूटी जी फ़र्ज़ पूरो कंदे हिन सां इहो तशदुद थियो आहे। मां मज़म्मत कयां थो, इहो न थियणु खपे। अगरि इहो इन सां थिए थो त कल्ह मूं ते बि थींदो, अगरि मूं ते थींदो त ॿियनि ते बि थींदो। त असांखे हिक ॿिए जी इन शइ में असांखे हिक ॿिए जो साथ ॾियणु खपे। मां उन जे लाइ हमदर्दी जे लाइ हिन पंहिंजे भाउ वटि पहुतो, ऐं जेको मूंखां थी सघियो मां पंहिंजी अल निसार फाउंडेशन तरफ़ां हिन भाउ जी मदद कंदुसि।